بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم لا سهل إلا ما جعلته سهلا وأنت تجعل الحزن إذا شئت سهلا. هي التأملات القرآنية जेकी असांजो बरनामज आहे ऐं हीअ आहे 156 ऐं तअमुलात असीं जेको क़ुरान जो कयूं था ऐं छाजे लाइ था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे चए थो क़ुरान बि अफ़ला यतदब्बरून अलक़ुरान वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि? जे ही ॿिए अलाह खां सवा, ख़ालिक खां सवा हुजे हा त हिन में वॾो फ़र्क़ु हुजे हा। ऐं अॼु जेको असां वटि आयत आहे, हिकिड़ी आयत जा ॿ आयत वठंदा हूंदो, उन जो तर्जुमो कंदा हूं त फ़ाइदो थिए असांखे, तव्हांखे, ऐं इंशाअल्लाह उन ते अमल बि कंदासीं। अॼु जेकी असां वटि आयत आहे 26 आयत सूरत अल-अनआम, 26 आयत जेकी आहे सूरत अल-अनआम जी जेकी आयत आहे अॼु असां वटि, त उन आयत में अल्लाह ताला चए थो वलौ तरा इज़ वक़िफ़ू अला अन्नार फ़क़ालू या लैतना नुरद्दु वला नुकज़्ज़िब बिआयाति रब्बिना वनकून मिनल मुअमिनीन। इहे काफ़िर क़यामत ॾींहुं जेके हूंदा, जेके मुनाफ़िक़ काफ़िर हूंदा, क़यामत ॾींहुं छा चवंदो? नबी करीम खे अल्लाह ताला चए थो वलौ तरा, ये मुहम्मद जे तूं ॾिसी न उहे क़यामत ॾींहुं छा चवंदा। वलौ तरा इज़ वक़िफ़ू, ॾिसंदे त दोज़ख जे अचे मथां अची बीठा ऐं मलाइका उन्हनि खे पकड़ियो बीठा आहिनि अंदरि उछलाइण जे लाइ। फ़क़ालू या लैतना, हू चवंदा या अल्लाह असां न, असीं मोटूं दुनिया ॾे, नुरद्द वला नुकज़्ज़िब, जे मोटी दुनिया ॾे अचूं त नबी खे बि मञूं ऐं क़ुरान खे बि मञूं, वला नुकज़्ज़िब बिआयातिल्लाह बिआयाति रब्बिना, ऐं अल्लाह जे आयतुनि खे असीं मञूं, वनकून मिनल मुअमिनीन, ऐं उते मोमिननि सां असीं हुजूं, मोमिननि सां असीं अमल सालिह कयूं। पर इहो सभु नथो थी सघे, छो जो उहो टाइम अहिड़ो आहे ॾुखियो जो उते जेको गुज़री वियो। इहो ॾिसो न, इहा हिते दुनिया में हींअर अलाह जी आयतुनि खे नथा मञनि, ख़ासि करे काफ़िर ऐं मुनाफ़िक़ मुस्लमाननि बि उन्हनि खे चवंदे त अलाह रसूल हीअं थो चए, क़ुरान बि हीअं थो चए यार तव्हां मुला, असीं मुला कोन्हूं, बसि मुख़्तसर जवाबु ॾेई छॾींदव। तंहिंजे करे अज़ाब जहन्नम जो जॾहिं दोज़ख जो अज़ाब ॾिसंदा त उते हिननि खे ॾाढी नदामत थींदी, उते ॾाढो परेशान थींदा। उते सोचे इहो लफ़्ज़ उन्हनि खां मोटंदा त असां जे न मोटो दुनिया ॾे, अलाह से असांखे वरी हिकिड़ो मौक़ो ॾिए त असीं मोटो ऐं वरी अलाह खे मञूं, रसूल खे मञूं ऐं मोमिननि सां गॾु असीं टाइम गुज़ारूं। तंहिंजे करे हिते अल्लाह ताला चए थो वलौ तरा इज़ वक़िफ़ू अला अन्नार। हीउ जेको ख़िताब आहे नबी करीम जे लाइ, त उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके बि माण्हू क़यामत ॾींहुं जंहिं दोज़ख में उन्हनि खे मलाइका छिके खणी गेलींदा त हाणे ॾिसंदा दोज़ख, हाणे ॾिसंदा त हाणे असांजो हिसाबु ॾाढो ॾुखियो थियो, त हुननि जो हश्र थींदो, छिके टंगुनि मां ऐं हुननि खे मुंहं ते छिके ऐं दोज़ख जे भरिसां अचे बीहंदा त उते चवंदा ही फ़क़ालू या लैतना नुरद्द, जीअं न अलाह असांखे वरी मौक़ो ॾिए त असीं दुनिया ॾे मोटूं, नुरद्द। ऐं उते इहो जेको लफ़्ज़ चवनि था हाणे त नदामत वॾी अथनि, पर हींअर दुनिया ॾे वरी ही न मोटी सघंदा। हुते चवनि था फ़क़ालू या लैतना नुरद्द वला नुकज़्ज़िब बिआयाति रब्बिना वनकून मिनल मुअमिनीन, ऐं असां दुनिया ॾे जे अचूं त वरी क़ुरान खे मञूं, नबी खे मञूं ऐं हिन दीन ते अमल कयूं ऐं हिन दीनदार माण्हू सां, मोमिननि सां असीं उथूं वेहूं, हलूं चलूं। जेके हीअ ॻाल्हियूं कंदा हुआ, हिननि ते ठठोल कंदा हुआ मुनाफ़िक़, सही भाउ वञी मस्जिद वसा, वञी मस्जिद में अज़ान ॾे, वञी तूं मुल्लो थी ऐं हीअं कयूं, त उन्हनि खे जेके ठठोल कंदा हुआ उते पाण नदामत एॾी थींदनि त असां अजायो हिननि खे न मञूं ऐं अलाह जो आयतूं असां ॾे आयूं, असां ॾे हदीसूं आयूं, असां ॾे नबी जो कौल आयो, नबी जो चवणु आयो, त असीं उहो सभु मोटाए ऐं असां उन्हनि ते ठठोल कंदासीं ऐं असां इन जे इहो मौक़ो मिले त असीं इन्हनि सां बल बदा लहुम मा कानू यख़्फ़ून मिन क़ब्ल। इन खां पोइ आयत जेके आहे चए थी त हाणे जेके उन्हनि अमल कया, जेके उन्हनि खां जेके अमल कयनि हाणे त हुननि जे अॻियां ज़ाहिर थी विया। अलाह से उन खां पोइ वरी आयत चए थो वलौ रुद्दू लआदू लिमा नुहू अन्हु वइन्नहुम लकाज़िबून। अलाह से चए थो मूंखे ख़बर आहे जे न हिननि खे वरी बि मोटाया न त वरी बि साॻियो इहो अमल किनो कंदा पाण, जेको हिन दुनिया में पंहिंजे पाण में दोस्त जेके हूंदा, दोस्त जहिड़ा हूंदा अहिड़ा इंसान खे छिके खणी वेंदा। जे दोस्त भला हूंदा त उहो माण्हू बि भलो थी वेंदो, सिखी वेंदो भलाई उन मां। जे दोस्त ख़राबु हूंदा
त उहो बि ख़राबु थी वेंदो ऐं उन्हनि खे छिके पंहिंजी बुराइनि ॾे। जे सिगरेट पीअंदा त सिगरेट सेखारींदसि, जे बद इख़लाक़ी हूंदा त हू बि बद इख़लाक़ी उन्हनि खां सिखंदो, जे शराबी हूंदा त हू बि शराब उन खे सेखारींदा, जे बुराइनि ते लथल हूंदा त उन माण्हू खे बुराइनि ते छिके खणी वेंदा। पर जे नेक मोमिन हूंदा, निमाज़ी हूंदा, मुतक़ी हूंदा, तौहीद वारा हूंदा, अलाह रसूल जे चवण ते हूंदा त उहे बि माण्हू उन्हनि खे छिके ओॾे ई खणी वेंदा। छो जो असाहिबु साहिब, हिते चवंदा आहिनि असांखे उलमा त जेको जीअं जो दोस्त तुंहिंजो हूंदो ईअं तूं उन वांगुरु थी वेंदे, जीअं दोस्त हूंदी ईअं तूं थींदे। जीअं तूं पंहिंजे औलाद जे लाइ सुठा माण्हू ॻोल्ह त उन्हनि सां उथनि वेहनि, घुमनि फिरनि, वेहनि पढ़नि त उहे बि भला थींदा। जे उन्हनि खे छॾे ॾींदे त हू पाण जिथे वञी किरनि त पोइ पछताईंदे, पोइ कंडा कढंदे, पोइ न छॾाए सघंदे, न हुननि खे चई सघंदे त भाउ हिननि सां न हलो। इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो। तंहिंजे करे इंसानु पहिरियां ई जेको करे थो करे सघे थो, जंहिंजे करे त अलाह ताला चए थो फ़क़ालू या लैतना रद्द, ये अलाह जंहिं असांखे वरी मौक़ो ॾिए असीं वरी मोटूं दुनिया ॾे, वरी हिकिड़ो अमल सुठो कयूं। वलो तरा इद वक़िफ़ू अला नार, हाणे दोज़ख जे मथां अची बीठा आहिनि। नबी करीम खे अलाह साईं चए थो त ॾिसंदे इहे माण्हू जेके मुनाफ़िक़ जेके तोखे तकलीफ़ था ॾियनि या तोखे नथा मञनि, ऐं इहा उन टाइम जी आहे त असांजे क़यामत ताईं इहे असां सभिनि जे लाइ इहो ख़िताबु आहे। त ॾिसो, जे हींअर माण्हू कंहिंखे चवंदे यार निमाज़ पढ़, यार असां मुला कोन्हूं, असीं दीनदार कोन्हूं, निमाज़ असीं कोई मुला थोरा ई हूं, जेके निमाज़ पढ़ंदा उहे मुला आहिनि, असां कोन्हूं। पर तव्हां इंसान हो, मुस्लमान हो, कलमो पढ़ियो था, तव्हांजो माउ पीउ मुस्लमान आहे त तव्हां छो नथा निमाज़ ते अचो? छो नथा तव्हां पंहिंजे पाण खे इस्लाह कयो? छो नथा सही रस्ते ते अचो? त इहो हुननि खे ॾाढो ॾुखियो लॻंदो। छो जो हुननि दोस्त जेके आहिनि उन्हनि खे छिकियो खयो था वञनि ग़लति रस्ते ते, उन्हनि खे पासीरो दीन खां पासो था कनि। ऐं हींअर चवंदे यार तूं वरी मुलनि सां हलंदे, तूं वरी ॾाढी रखाईंदे, वरी निमाज़ पढ़ंदे, वरी तूं फारिग़ न थींदे, तूं पढ़, तूं डॉक्टर थी, तूं अॼु टाइम तुंहिंजो ज़ाया थी वेंदो। पर ॾिसो क़यामत ॾींहुं छा चइबो, आयात रब्बिना वनकून मिनल मुमिनीन, उते चवंदा त असीं मोमिननि सां हलूं हा, मोमिननि सां उथूं हा, मुवाहिदनि सां उथूं हा, ॻाल्हायूं ॿोलायूं हा, उन्हनि सां असीं घुमूं फिरूं हा। इहा हसरत हूंदी उन टाइम में, पर ओॾीमहिल त इहा कान कमु ईंदी। त ओॾीमहिल न मोटी सघंदो, हिकिड़े सेकंड जे लाइ बि हुनखे इजाज़त न मिलंदी त हीउ मोटे दुनिया ॾे ऐं उनखे मौक़ो वरी मिले। छो अनहुम इलैहा ला यरजिऊन, अलाह कसम खणी मोटे त जेके दुनिया में आयो वरी विया मरी त वरी मोटंदा न, त वरी उन्हनि खे मौक़ो न मिलंदो। तंहिंजे करे त हींअर छा बि इंसानु करे पर इहो कुझु कोन्ह थींदुसि, जेको कयईं सो कयईं। ऐं जेके हाणे उते जेके हसरत चवंदो ऐं हिते जेको रोंदो पिटींदो त अलाह ताईं मूंखे मोटा त मां वरी मां अमल सालिह कयां, मां निमाज़ पढ़ां, मां हज कयां, मां रोज़ो रखां, मां ज़िक्र अलाह जो कयां, मां तुंहिंजी बयानु कयां, तौहीद सिखां। इहो सभु उते चवंदो इंसानु, पर अलाह खां मौक़ो घुरंदो, मौक़ो न आहे। हाणे अज़ाब जो टाइम आहे। हिते इंसानु जेको दुनिया में स्कूल में पढ़े थो, केतिरो बि सॼो साल पढ़े थो, वरी पास नथो थिए त उनखे वरी मौक़ो ॾींदा आहिनि त भाउ वरी पढ़, मन वरी पास थी वेंदे। पर आख़िरत में इहा शइ कोन्हे, इहा शइ आख़िरत में न आहे। त दुनिया में जेतिरा तोखे अलाह से मौक़ा ॾिना, रमज़ान आयो, हज आयो, मुहर्रम आयो, आशूरा आया, ॾिसंदे लैलतुल क़द्र आई, तो कुझु कोन्ह कयो, अलाह ॾे सोचे ई कान, ही तूं रुगो दुनिया में मसरूफ़ आहे त बिज़नेस कीअं कयां, पैसा गॾु कीअं कयां, गाॾी कीअं वठां, शादी कयां, औलाद थिए, औलाद खे पढ़ायां, बंगलो ठाहियां, बिज़नेस कयां, बैंकुनि में अकाउंट गॾु कयां। पर इहे सभु पोयनि जे लाइ थी वई। तूं गॾु जीअं ते ॿार खणी पोइ ॿियनि ते पहुचाईंदो आहे त पोइ उहे उन मां सामान मां फ़ाइदो वठंदा आहिनि, गॾु खे त कोन्ह मिलंदो आहे। इंसान घणा आहिनि अॼुकल्ह दुनिया में गॾु, जीअं मुसाफ़िर हूंदो आहे गॾु सफ़र में पाणी खणी पुठीअ ते हूंदो आहे, खणी वेंदो आहे ॻोठनि खां ॻोठनि ॾे, त गॾु खे केॾी बि तास लॻे त उन मां मथां पाणी न पी सघंदो। पर उहो जिथे पहुचंदो, जंहिं माण्हू ॾे वञे थो, उहे गॾु खां पाणी लाइ पाण पीअंदा। तूं ॿियनि जे लाइ सुख थो ॻोल्ही, ॿियनि जे लाइ कमाई थो, ओचितो मौत अची वेंदी त ओॾीमहिल इंसानु मोटाए नथो सघे, हिकिड़ो कलाक बि मोहलत नथो वठी सघे। छा बि खणी तूं दुनिया जा पैसा किरोड़ जेके तोखे दुनिया में आहे सभु अॻियां करे ॾींदे इज़राइल खे मूंखे हिकिड़ो कलाकु छॾु, हिकिड़ो कलाकु मूंखे मोहलत ॾे त मां इबादत कयां, तौबा कयां, अलाह ॾे मोटा, त
त इज़राइल चवंदी मूंखे बि इहा इजाज़त न आहे त हिकिड़ो सेकंड बि कंहिंखे तरसायां, छो जो जंहिंजो हुकुम अची वियो फ़इज़ा जा अजलहुम फला यस्तअख़िरून साअतन वला यस्तक़दिमून। अलाह ताला क़ुर में चए थो जंहिंजो टाइम अची वियो त उहो हिकिड़ो कलाक छा मिंट बि कोन तरसी सघंदो, उन साह कढणु जेको हूंदो ओॾीमहिल साह कढंदो ऐं उनखे गेले खणी वेंदा। अलाह ताला करे असांखे तव्हांखे इहा नसीहत हुजे त असीं सिखूं ऐं इहो टाइम असांजे लाइ न अचे ऐं असांजे अहल औलाद जे लाइ बि न अचे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। ते असांखे क़िसो यादि थो अचे त क़ाल अबुल हसन अल ग़ज़ाइरी जिअतु यौमन इला सिर्र सक़ती। इहो चए थो त मां हिकिड़ी अलाह जे वली आलिम वॾो हो बग़दाद में उन ॾे आयुसि त उहो केरु आहे, उहो जंहिं ॾे वियो हो सिर्री असक़ती, इन जो जेको नालो आहे अबुल हसन सिर्री बिन मग़लस असक़ती। इहो वॾो आलिम तौहीद जो हो ऐं इहो कहिड़े टाइम में 160 हिजरी में ॼाओ हो ऐं बग़दाद में ऐं 253 हिजरी में ही फ़ौत थी वियो। बग़दाद में वॾो मुवाहिद हो ऐं आलिम हदीस जो हो ऐं इबादत में गुज़ारींदो हो। त हीउ हिकिड़ो अबुल हसन ग़ज़ाइरी हिन चयो त मां तौबा करे अलाह जे हिन आलिम ॾे वञा थो त मूंखे को अलाह जो रस्तो सेखारे। त हुन ते अचे दर खड़कायमि ओचितो त हू दर खोले ऐं मूंखे चई त तूं छो आई? चई मां तोसां मिलण आयो आहियां तोसां ऐं मां तोखां फ़ाइदो वठणु आयो आहियां। त हुन चयो, हुन ते दुआ घुरी इहा अल्लाहुम्मा अशग़िल मन शग़लनी अन्का बिक। ओ अल्लाह जेके मूंखे तोखां परे करण वारो उनखे बि मूं वांगुरु मसरूफ़ कर, तूं बि मसरूफ़ हुजे। त हीअ चए थो त इहा दुआ मूंखे अलाह जे आबिद जी वली जी लॻी त एतिरे क़दुरु जो मां हलब खां मके ताईं पंध हज कया, 40 हज अचणु वञणु सभु 40 हज मूं ओट मोट कया। छो जो हुन अलाह जे वली आलिम जेको हो उन सिर्र सक़त इहा दुआ हुन जे लाइ घुरी अल्लाहुम्मा अशग़िल मन शग़लनी अन्का बिक, जेको मूंखे तोखां बसि मशग़ूल करे छॾी। अलाह ताला जो मां इबादत तुंहिंजे में हुउसि, अची दर खड़काई मूंखे मशग़ूल कई त तो उनखे बि पंहिंजे अलाह ताला तूं पंहिंजो कर ऐं मसरूफ़ तोसां कर। त एॾो हू बि आबिद थी वियो, ज़ाहिद थी वियो। त ॾिसो न आलिमनि जी दुआ ऐं मुवाहिदनि जी अलाह ताला ॿुधे थो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इल्मु सिखूं, तौहीद सिखूं ऐं उन ते अमल कयूं, क़ुर पढ़ूं ऐं सम्झूं। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।